मेरू 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 मूंखे माफ कर। मां तुझी गुनाहगार आहियां मेरू, मां तुझी गुनाहगार आहियां। मूंखां ग़लती थी वई। असल में त तू हिकु मोहरो आहे, ॾोही त तुंहिंजो मुड़ुसु सालार आहे। हू असांखे मारे चुको आहे। मां तव्हांखे ईअं कोन छॾींदसि। तुंहिंजो मुड़ुसु फ़िरौन थी चुको आहे। हू माण्हूअ खे कीड़ो ऐं मकोड़ो थो सम्झे। माण्हू मारण हुन जे लाइ ईअं आहे ॼण कोई तव्हां मच्छर था मारियो। तव्हां माफ़ीअ जे लाइक़ न आहियो। ज़ाल मुड़ुसु ॿई तव्हां माफ़ीअ जे लाइक़ न आहियो। बस हिकु महिरबानी कजां असां ते, न असांजे साम्हूं अचिजां ऐं न ई असांजे साम्हूं वेहिजां अची। मूंखे बच कर, मूंखे माफ कर। आइंदा जे लाइ मां तोखे कॾहिं किनी बि कोन चवंदमि। तुंहिंजे लफ़्ज़नि ते एतबार करण पंहिंजो पाण खे धोखो ॾियण बराबर आहे। निकिरता टरी वन मुंहिंजी नज़रुनि जे अॻियां। शुक्र कर त नादिर कोन्हे। नादिर ते अची वञे न त अहिड़ी बेइज़ती कंदे जो सॼी ज़िंदगी यादि कंदी है। मां तौबा कई, मुझे वडन भी तौबा कई। मूंखे माफ कर मेरू, मूंखे माफ कर। बानो हितां टर, मुंहिंजी नज़रुनि जे अॻियां टरे था। तू ये कौन वेंदी है? हाँ मूंखे मार मार। मां लाइक भी न जी आया। बस रुको हिकु दफ़ो मूंखे माफ कर। मां तुझी गुनाहगार आहियां मेरू। साइण, मां तव्हांखे अर्ज़ु कंदसि त हिन जे अल्फाज़नि ऐं न ॻोढ़नि ते न वञिजो। हीअ वॾी होशियार ऐं चालाक क़िस्म जी माई आहे। हिन हिकु दफ़ो न पर बार बार अव्हां खे मारण जी कोशिश कई आहे। बानो खुदा जे वास्ते तू टरी वन मुंहिंजी नज़रुनि जे अॻियां। मां तोखे नथी ॾिसणु चाहियां। हाणे फ़िलहाल हितां हल, शिकिल गुम कर पंहिंजी। हाणे असां तोखे कोहूं कोन था। हा जॾहिं वक़्तु आयो त तोखे माफ़ी बि मिली वेंदी। हाणे फ़िलहाल त हितां हल। मां छा कयां? मूंखां वॾी ग़लती थी वई। लालच मूंखे अंधो करे छॾियो। हाणे या त मूंखे माफ़ कयो या मूंखे मारे छॾियो। सदोरी हिन खे मुंहिंजी नज़रुनि जे अॻियां टार। मुंहिंजो रत ततल आहे, किथे को नुक़सान न थी पवे मुंहिंजे हथां। हल, तू मोड़ी त नाही, ॿुधे ई छो नथी? हले ता तू ईअं कोन ॿुधंदी। हल मेरू तू वठी आ मेरू। रुगो मिकर न माईअ खे आ। एक्शन ड्रामा। या खुदा। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।